मसू भुरगड़ी में खबर ॾींदा हलूं त मसू भुरगड़ी में होली सिंध जो निज ज़री कल्चर त्यौहार है। मौसमी कल्चर त्यौहार है। कणक लहण, लाबारो पण, घरनि में अन्न अचण, मटर लहण, ॿेर पचण ऐं धरती जे गुलनि सां रंगजी वञण वारो मौसम बहार है। तालका हैदराबाद रोलर जे नंढनि वॾनि ॻोठनि में होली जो ॾिणु जोश जज़्बे सां मल्हायो वियो है। ॿार ॿुढा मर्द होली जे रंगनि में रंगजी विया आहिनि। गुलाम हैदर जोयो वाणकी वासी ऐं मसू भुरगड़ी शहर जे हिंदू बिरादरी जे पाड़े में वॾे जोश जज़्बे सां हिक ॿिए ते रंग हारे रंगनि में रंगजी विया। पांचोराम दिलीप कुमार सतराम दास साफ़िन खे ॿुधाए त असां होली जो त्योहार हर साल जीअं हिन साल बि वॾे जोश जज़्बे सां मल्हाए रहिया आहियूं। हिननि वधीक चयो त असांखे हिंदू मज़हब भाईचारो ऐं मोहबत जो पैगाम ॾिए थो। असां होली जे ॾिण ते पूजा ऐं दुआ घुरंदा आहियूं त असांजो मुल्क पाकिस्तान सदा सलामत रहे, हर मुश्किलात खां महफ़ूज़ रहे। असां हिन मुल्क जे माण्हुनि जे लाइ दुआऊं कंदा आहियूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।